नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निहि व सिराजन मुनीरा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि अस्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ाफ़ वल क़ुरआनिल मजीद बल अजिबू अन जाअहुम मुन्ज़िरुम मिनहुम फ़क़ालल काफ़िरून हाज़ा शैउन अजीब अइज़ा मितना व कुन्ना तुराबन ज़ालिक रज्उन बईद क़द अलिमना मा तनक़ुसुल अर्ज़ु मिनहुम व इंदना किताबुन हफ़ीज़ बल कज़्ज़बू बिल्हक़्क़ि लम्मा जाअहुम फ़हुम फ़ी अम्रिन मरीज अफ़लम यंज़ुरू इलस समाइ फ़ौक़हुम कैफ़ बनैनाहा व ज़य्यन्नाहा व मा लहा मिन फ़ुरूज वल अर्ज़ मददनाहा व अलक़ैना फ़ीहा रवासिय व अम्बतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन बहीज तबसिरतन व ज़िक्रा लिकुल्लि अब्दिन मुनीब व नज़्ज़लना मिनस समाइ माअन मुबारकन फ़अंबतना बिही जन्नातिन व हब्बल हसीद वन्नख़्ल बासिक़ातिन लहा तलउन नज़ीद रिज़क़न लिल इबाद व अह्यैना बिही बल्दतन मैतन कज़ालिकल ख़ुरूज। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी कलामिहिल मजीद वमन यअश अन ज़िक्रिर रहमानि नुक़य्यिज़ लहु शैतानन फ़हुव लहु क़रीन। तमाम क़िस्म जी हमद सना वॾाई अने वाखाण अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ जेको अल्लाह कुल कायनात जो ख़ालिक़ ज़मीन अने आसमान जो मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए उमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे ख़ुसूसन आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गों, नौजवान साथियों, अज इन जुमे जे अंदर खुतबे जो उनवान है जिन्ने जी हक़ीक़त। इन उनवान मथे इन खां पहिरीं ॿ खुतबा थिया जंहिंमें पां सो जे जिन्नपण जो कुरिया ई पां जहिड़ी मखलूक आहियूं। जीअं पंहिंजो पे आदम अलैहिस्सलाम है ईअं जिने जो पे इब्लीस है। जिने में खासापण वेंदा, ख़राबपण वेंदा अने जिन ने शैतान जो कुरिया ई इंसान जा अज़ली ने अबदी हमेशा वटा क़यामत जे ॾींहुं सूदीअ दुश्मन आई। इते दुश्मन जेको वेठो ई पिन जे दुश्मन जो नुक़सान करे ला करे हर क़िस्म जो रस्तो जेको आहे न्यारे थो। पां इंसान जेको रहियासीं पां में पण जेकॾहिं दुश्मनी आहे त पंहिंजे दुश्मन जो पां केतिरो नुक़सान कयूं था
केतिरो उनखे हैरान कयूं था, केतिरो परेशान कयूं था, ई पाण ॾिसूं पिया, पाण खे ख़बर अथई त जिन जेको रहिया हू पंहिंजा दुश्मन रहिया, मड़े दुश्मन न आई। उन मां नेक जेको आई हू पंहिंजा दोस्त पण आई, पण उन मां जेको ख़राब आई, जेको इंसान खे पिण जो दुश्मन सम्झे था, त उहो दुश्मन वटां हर क़िस्म जी वरसी वारीअ था। शैतान जो मेन टारगेट ई है जे इंसान खे गुमराह करे अने दोज़ख में खणी वञा। वो गुमराहियूं केतिरियूं फैलाए थो, केतिरियूं गुमराहियूं रहियूं पाण ॾिसूं पिया। इंसान वटां केतिरा गुनाह कराए थो, ई पाण ॾिसूं पिया। ई मड़े शैतान जेको आहे पिंड जी दुश्मनी पाण मथे कढे पियो। शैतान जो जर केॾा वस नथो हले, तर हिकिड़ो तरीक़ो उन वटि ई पण आहे जे इंसान खे तकलीफ़ ॾे थो जिस्म में। पाण वटि जेको मिणीकता वॾी दौलत अने वॾो अमल आहे उहो पंहिंजो तौहीद आहे। अने शैतान जेको आहे उनजी हमेशह इहा कोशिश आहे जे इंसान वटां उनजो तौहीद जटिजी वञे, इंसान मुशरिक थी वञे, इंसान जो अक़ीदो जेको आहे ख़राब थी वञे। जिन इंसान खे चोटे थो, शैतान इंसान में दाख़िल थिए थो, तंहिंजा क़ुरान ने हदीस में कई सबूत आई, दलीलूं आई। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह बकरा जी आयत नंबर 275 में फरमाए थो, अल्लज़ीन याकुलून रिबा ला यक़ूमून इल्ला कमा यक़ूमुल लज़ी यतखब्बतुहु शैतानु मिनल मस। आयत जो तर्जुमो ई है, मान्या ई है कि दुनिया में जेको माण्हू सूद खाए था, व्याज खाए था, लोन खाए था, हराम जा पैसा खाए था, क़यामत जो ॾींहुं ई पिन जी कब्र में जा ईअं उभा थींदा, ई पिन जी कब्र में जा ईअं उभा थींदा जीअं उहो इंसान उभो थी थो जंहिंखे शैतान जेको आहे चोटी रहियो हुए, जंहिंखे शैतान छुई वञे अने उहो इंसान चरियो थी रहे, उनजो मगज कम न करे, ने उहो इंसान जर उथिए तर चौफे लौणा फेरे पियो उनखे कीअं सुझे न, ऐं कुरो कयां कुरो न कयां। त दुनिया में जेको इंसान व्याज खाए था, सूद खाए था, लोन खाए था, हराम पैसो खाए था, ई क़यामत जो ॾींहुं पिन जी कब्र मां जर उथियंदा तर इन जो मगज कम की न कंदो जे असीं वञूं केॾा, असीं कुरो कयूं। इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए ई उन्ही माण्हू जहिड़ा थी रहंदा जंहिंखे दुनिया में शैतान छुई वञे, जंहिंखे दुनिया में शैतान चोटी रहे। अने जंहिं इंसान खे शैतान छुई वञे, जंहिं इंसान खे जिन चोटी रहे के दाख़िल थी वञे, उहो इंसान जेको आहे जेसि ताईं उन इंसान में जिन ने शैतान वेहे थो, उन इंसान जो मगज जेको आहे बराबरि कम नथो करे। ने अल्लाह रब्बुल आलमीन इन आयत में जेको मिसाल बयान कयईं, एतिरे लाइ करे बयान कयईं जे इंसान खे इहा पण ख़बर पए जे शैतान जेको हुयो ई इंसान में दाख़िल थी सघे थो। इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह वॾा इमाम गुज़रिया आहिनि, उन्हीं के उनजे पुत्र पुछें कुर पुछें जे ऐं पिया दुनिया में कई अहिड़ा माण्हू आहिनि जेको इनकार कई था, नथा मञे, कुर नथा मञे, उहो इन ॻाल्हि खे नथा मञे जे शैतान जेको हुयो इंसान जे जिस्म में दाख़िल थी सघे थो। ये पाण वटि माण्हू वेह था चए था जिन जेको हुयो ई माण्हू खे न चोटे। उन ज़माने में पण अहिड़ा माण्हू हुआ जेको चवंदा हुआ जिन माण्हू खे न चोटे। त अब्दुल्ला पिन जे पिया अहमद बिन हंबल रहमहुल्लाह खे पुछे जे अहिड़ा माण्हू ऐं जेको चए था जे जिन माण्हू खे न चोटे। तर इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह फरमायो, या बनी यकज़िबून इन्नहु यतकल्लमु अला लिसानी। ऐं मुंहिंजा पुत्र, ए माण्हू कूड़ कई था, ए माण्हू खूटी ॻाल्हि कई था,
जिन इंसान के चोटे तो अने जिन जेको आहे इंसान जी ज़बान मथे ॻाल्हि पण करे थो। जिन जर कंहिं इंसान में दाख़िल थी वञे, जर कंहिंखे चोटी रहे त उन ज़बान में जिन जेको आहे ॻाल्हि पण करे थो। ई इमाम अहमद बिन हंबल रहमहुल्लाह दस्यो पंहिंजे पुत्र खे। जिन जेको कंहिं इंसान खे चोटे थो तंहिंजा कारण करो आहे, तंहिंजा सबब करो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरह ज़ुख़रुफ़ जी आयत नंबर 36 में फरमाए थो, वमन यअशु अन ज़िक्रि रहमान नुक़य्यिज़ लहू शैतानन क़रीना। जेको पण इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़िक्र मां हथ कढी लाए, जेको अल्लाह खां गाफ़िल थी वञे, जेको इंसान अल्लाह के भुली वञे, अल्लाह फरमाए थो असीं उन इंसान मथे हिकिड़ो शैतान छॾारियूं था। उन इंसान मथे हिकिड़ो जिन शैतान जेको आहे असीं मुसल्लत करे छॾियूं था। सूरह निसा जी आयत नंबर 38 में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए, वमन यकुन शैतानु लहू क़रीनन फसाअ क़रीना। जंहिं इंसान जो दोस्त शैतान बनी वञे त ई जेको आहे ख़राब ऐं मुंहिंजा ख़राब दोस्त आहे। उहो पंहिंजो दोस्त आहे न, उहो पंहिंजो दुश्मन आहे। जेकॾहिं पाण बेरो दोस्त थी करे रहे थो त उन मां पाण खे नुक़सान थींदो, कॾहिं पण नफ़ो की न थींदो। इंसान खे जेको जिन ऐं शैतान चोटे थो तंहिंजा कई कारण ऐं सबब आहिनि। पहलो कारण ऐं पहलो सबब जेको ज़रूरी आहे न अहम आहे। पाण जेको चवंदा न हुनखे जिन चोटी ॾियो, हुनखे जिन चोटी ॾियो, जिन चोटियो वे की न चोटियो वे, पण जिन जेकॾहिं कंहिं इंसान में दाख़िल थी थो न चोटे थो त हिन जा कारण करो ऐं सबब करो आहे। सबब ने कारण ई आहे जो उन जिने ने शैतान के पाण पिंड कॾहिं तकलीफ़ ॾियूं था। पाण पिंड जरा उन खे तकलीफ़ ॾियूं था त उहो पाण वटां बदिलो गिने था। हाणे पाण उन खे कीअं तकलीफ़ ॾियूं था, पाण त उन खे ॾिसो नथा, पाण खे त उहो ख़बर न आहे किथे रहे था, किथे आई किथे न आई, त पोइ पाण उन खे तकलीफ़ कीअं ॾियूं था। तकलीफ़ उन खे ईअं पण थिए थी जे उन जी जॻह मथे वञी करे जेकॾहिं पाण को गंदगी कयूं, पाण को किचराण कयूं, त उन जो को पाण नुक़सान कयूं त उन खे रीस थिए थी अने उहो पाण खे तकलीफ़ ॾिए था। जीअं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुरो फरमाई हदीस पाण बांध पण सोई वई जे हड्डियूं जेको रहियूं हड्डियूं ई आजे बाएं जिने जी खुराक आहे। हड्डी जेको पाण फिगाए छॾियूं था ई आजे बाएं जिने जी खुराक आहे। त इन खुराक खे ऐं पाण पिंड जी गंदगीअ में इस्तेमालु न कयो। कोई इंसान पेशाब पाखानो करण वञे त पाण खे हुकम में पाण पाणीअ सां सफ़ाई कयूं। कुदरती पाण सीम में आहियूं, जंगल में आहियूं, पाणी आहे न, त पत्थर जेको पाणो इन पाणे से पाण सफ़ाई कयूं, पण कंहिं हॾीअ से पाण सफ़ाई न कयूं। हॾी जेको आहे ई जिने जी खुराक आहे। पाण इन हॾीअ से जेकॾहिं सफ़ाई कंदासीं, तहारत हासिल कंदासीं, त पाण जिने जी खुराक खे फिटायूं था ने पाण जर उन जी खुराक खे फिटाईंदासीं त उहो पाण सां दुश्मनी कंदा, उहो पंहिंजो नुक़सान कंदा। ईअं ज जिन शैतान जेको रहिया ई गंदगीअ खे पसंदि कई था। गंदगी वारी जॻह जेको वे, किचराण जिते वे, जिते नापाकी वे, अहिड़ी जॻह शैतान खे पसंदि आहे, जिन खे पसंदि आहे। त अहिड़ी जॻह मथे पाण वञे खां परहेज़ कयूं, पाण बचूं। जंहिं पण जॻह मथे गंदगी वे, किचराण वे, नापाकी वे, उन जॻह मथे पाण खे न ॿियो खपे। न पाण वञो त पाण खे ॾसे में आयो आहे। पाण जिते पेशाब पाखानो कयूं था, पंहिंजो बाथरूम वे त भले, पंहिंजो टॉयलेट वे त भले, पंहिंजी नायणी वे त भले, त पाण सीम में वञो त भले, जिन जॻह मथे पाण पेशाब पाखानो कयूं था उन जॻह मथे शैतान ने जिन रहे था। उन जॻह मथे जिन ने शैतान रहे था। एतिरे लाइ करे पाण खे दुआ सिखाए में आ वई आहे। कई दुआ सिखाए में आ वई जे ऐं जहिड़ा बाथरूम में वञो, पेशाब पाखानो करण वञो त ऐं दुआ पढ़ो। कई दुआ पढ़ो, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल खुबूसी वल खबाइस। ए अल्लाह आऊं तोजी पनाह घुरां थो, कुरेनो पनाह घुरां थो। ए अल्लाह हिन जॻह मथे जेतिरा पण जिन रहिया, खबीस नापाक जिन, ख़राब जिन,
अने जेतिरियूं पण जिनड़ियूं हिते रहे थियूं अल्लाह इन्ही मिणी खां ऐं तोजी पनाह घुरां थो, इन्ही जे नुक़सान खां, इन्ही जे फितने खां, इन्ही जे शर खां तो मूंखे बचाइजा। एतिरे पाण खे हुक्म एतिरे लाइ करे ॾिने में आयो जो उन जॻह मथे शैतान ने जिन रहनि था। पाण में जा को इंसान आहे जे कॾहिं बाथरूम में वियो वे, पेशाब पाखानो करण वियो वे त पाण इहा दुआ पढ़िया आहियूं? पाण खे हिन दुआ जी ख़बर पण न आहे, पाण मां कंहिंखे इहा दुआ यादि पण न आहे। अने पोइ उन जॻह मथे उहे जिन ऐं शैतान जेको रहे था उहे पंहिंजो नुक़सान कनि था त पाण खे चोटी रहे था त ॾोह कंहिंजो आहे? पाण पिंड जो ॾोह आहे। कंहिंजो ॾोह आहे? पाण पिंड जो। जे पाण खे जेको हथियार मिलियो जिन खां बचाइण लाइ करे उहो हथियार पाण वटि आहे न। इहे दुआऊं हथियार आहिनि जेको पाण खे पंहिंजी शरीयत ॾिने जे जिन ऐं शैतान खां ई बची सघो था। कॾहिं क अहिड़ो पण थिए थो जे पाण उन खे तकलीफ़ न ॾियूं त पण पाण खे तकलीफ़ ॾिए था। अने गंदगीअ में हिकिड़ी वस्तु इहा पण अचे थी, जंहिंखे मूं चयो न जे गंदगी जेको आहे इहे शैतान ऐं जिन खे पसंदि आहे। एतिरे गंदग वारी जॻह मथे उहे रहे था। ईअं ज हिकिड़ो इंसान जेकॾहिं पिंड गंदो आहे, हिकिड़ो इंसान पिंड जेकॾहिं नापाक आहे त उहो इंसान पण शैतान जो घर बनी वञे थो। पाण यारियूं पाण पिंड जेको रहियासीं केतिरा नापाक रहूं था। खाली जुमे जे ॾींहुं जैसे जुमो पढ़ाजे तैसीं 2-4-6 कलाक पंहिंजा लिया जो कोई पाक वहे था, तंहिं पुठियां 8 ॾींहं पंहिंजा लिया पाक नथा वेह। तंहिं पुठियां पाण गमे न हंध मथे वाट मथे वेही करे वॾा वॾा माण्हू बराबरि जहिड़ा नंढड़े ते कोरो मयार कयूं, बराबरि जहिड़ा 50-60 वरह जा अछियूं ॾाढ़ियूं अछा वार मथे में पाणी नाई खयो पेशाब करण विया आहीं त वाट जी विच मथे उभी करे वेही करे पेशाब कई पिया। लिया पेशाब से भरिया पिया आहिनि, पगे मथे छंडा पए पिया, टंगूं ने फिंजूं जेको आहिनि से पण पेशाब से भरियूं पियूं आहिनि। सॼो जिस्म नापाक थियो पियो आहे। अने पोइ पाण माण्हू खे चऊं यार जिन चोटी ॾियो, शैतान हैरान करे थो। पाण पंहिंजे जिस्म खे अहिड़ो बनाए छॾियो आहे जे जिन ने शैतान खे मौक़ो मिली वियो आहे पंहिंजे अंदरि दाख़िल थिए जो। पंहिंजो जिस्म पाक न वे त नापाक वस्तु खे जिन पसंदि कई था, शैतान पसंदि कई था। अने भाए में ओछो इन कथा औरत में वधारे खिरेब हलाइनि पिया। पाण वटि आहे जे हिडकी थिए थी, हुनखे ही खिरेब थिए थो, हिन बाईअ खे ही थिए थो, हुन बाईअ खे हू थिए थो। मड़े कुरो आहे, कंहिंखे का जिन हूंदो, कंहिंखे का ॿई को तकलीफ़ हूंदी, कंहिंखे को बीमारी हूंदी। पर जेकॾहिं कंहिं औरत खे जिन आहे न तकलीफ़ ॾिए थो, सताए थो, दुख ॾिए थो त तंहिंजो कारण इहो आहे जे उहा औरत जेको रही पाक नथी रहे। पाण मर्दे खे ख़बर न आहे, पाण त कित तकरीर सुणो पिया, कित को दरस सुणो पिया, पण पंहिंजी औरत खे त कलमो पण नथो अचे। पंहिंजी औरत खे त इहा पण ख़बर न आहे जे पाकाई ने सफ़ाई होए करो। अल्लाहु अकबर। हालत अहिड़ी आहे, पेशाब पाखाने खां बचणो त लमो थियो, इहा त गंदगी हर की जिस्म में लॻी पई आहे। पण कई पाण वटि मर्द ने औरतूं अहिड़ा पण आहिनि। हाणे आखे पण ख़बर हूंदी जी हम बिस्तरी कयूं था, मर्द ने औरत बेरा थी था, तंहिं पुठियां पण गुसल नथा कयूं, नापाक थी फिरे पिया। नापाकी 8-8 ॾींहं, 4-4 ॾींहं, 6-6 ॾींहं पाण पंहिंजे जिस्म मथां पाणी न विझूं, पाण मसो न कयूं, पाण गुसल न कयूं, पाण न वेंझूं, गंदा गंदा नापाक ने फिरूं पिया। पोइ मुंहिंजा बा जिन अचींदा, अल्लाह जा मलाइका अहिड़े जिस्म मथे कॾहिं की न अचींदा। अल्लाह खे पाकाई पसंदि है, अल्लाह के सफाई पसंद है। अल्लाह फरमाए इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुततहिरीन। अल्लाह उन्हीं माण्हू के पसंद करे तो जेको तौबा कये था ने जेको पाक रहे था। अने शैतान ने जिन्न उन माण्हू के पसंद कये था जेको तौबा नथा कये अने जेको है पाक नथा रहे। पा नापाक रहो था, नमाज नथा पढ़ो, तेजो हिकिड़ो नुक़सान ई पण है जे पांजा लिया पाक वेता, पांजा अंग पाक वेता। जेकॾहिं पा 5 वक़्त जा नमाज़ हो त पा हिकिड़ो मिल्ड पण कॾहिं नापाक न थियो। पर नमाज अंगे में आए न, जिंदगी में नमाज पाके पढ़नी नहीं। लिया पाक वे ते भले, नापाक वे ते भले, अंग पाक वे ते भले, नापाक वे ते भले, पाके इन वस्तु जी कीअं परवाह नहीं। पो जिन की न चोटंदो तो कुरो चोटंदो,
पोइ शैतान कीअं न थींदा त कुरो अची वेंदो। एतिरे मुंहिंजा ॿाहिरो ऐं नमाज़ पढ़ो की न पढ़ो, अल्लाह रब्बुल आलमीन मिणी खे तौफ़ीक़ ॾे। नमाज़ कंहिंखे पण माफ़ न आहे, मिणी खे पढ़ाई खपे। पाण पंहिंजे अंगे के, पंहिंजे ले के, पंहिंजे जिस्म के हमेशा पाक रखो, हमेशा पाक रखो। शैतान खे मौक़ो न ॾियो जो अची करे आंखे सताए ने आंखे ॾुख ॾे। ऐं पंहिंजी औरत खे पण हुकुम कयो, ॾस ॾियो जे औरतूं पण पाक ने साफ़ रहें, गुसल कयें, वेझे तहारत हासिल कयें, हर क़िस्म जी गंदगी खां, नापाकी खां औरतूं बचें। त हर क़िस्म जी ये जेको हिडकी है, ये जेको जिन है, ये जेको शैतान है, ये जेको बीमारी है, इंशाअल्लाह मड़े ख़त्म थी वेंदो जेकॾहिं पाण में ये नीति हूंदी त। अने जिने ने शैतान मां ॿिया जिन ऊ पण वेंदा जे पाण उन्ही जो कीअं ॾोह नथा कयूं, पाण उन्ही जो कीअं नुक़सान नथा कयूं, पण तंहिं हूंदे पाण खे सताइनि था। इन्ही खे चवाजे सुफ़हा उल जिन, जिने में जा ऊ जेको सरकश आहीं, जेको खोटा खार पाण मथे कढनि था, उहे इंसान खे खोटी खोटी तकलीफ़ ॾियनि था। उहे एतिरे लाइ करे जे ऊ ईअं सम्झनि था जे असांजे पीउ शैतान खे, इब्लीस खे इन आदम जी औलाद ने आदम जन्नत मां कढायो हुयो, एतिरे असीं इन वटि वरसी वारींदासीं। ऊ तकलीफ़ पाण खे ॾियनि था, पर अल्लाह रब्बुल आलमीन याद रखी लायो इन वस्तु खे, कंहिं पण शैतान खे एतिरी ताक़त न आहे ॾिने, कंहिं जिन में एतिरी ताक़त न आहे जे उहो पाण खे नुक़सान करे सघे, उहो पाण खे तकलीफ़ ॾेई सघे। जेकॾहिं पाण हक़ीक़ी मुस्लमान बनी वञूं त पाण पंहिंजो ईमान कमज़ोर हूंदो, पाण अमल में खोखला हूंदासीं, पाण वटि कीअं की न हूंदो त शैतान पाण मथे हमलो कंदो। अने जेकॾहिं पाण वटि अमल हूंदो, पाण हक़ीक़ी अल्लाह जा बाना बनंदासीं, दुनिया जा मड़े शैतान बेरा थी वञे, दुनिया जा मड़े जिन बेरा थी वञे, हिकिड़े पैसे जो पंहिंजो नुक़सान नथा करे सघे। ये अल्लाह जो वाइदो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो इन इबादी लैस लक अलैहिम सुल्तान, जेको मुंहिंजा बाना हूंदा, अल्लाह शैतान खे चवे, इब्लीस खे चवे, जेको मिणी कथा वॾो जिन है, जेको मिणी कथा बरूको है, उनखे चवे, जेको मुंहिंजा बाना हूंदा उन मथे तोजो कीअं बर की न हलंदो, उन्ही खे तूं कीअं की न करे सघने। हाँ, तोजो बर उन्ही माण्हू मथे हलंदो जेको तो से दोस्तियूं रखंदा, तोजो चयो कंदा, तोजी ॻाल्हि मञींदा, तूं उन्ही जा नुक़सान कंदे। त मुंहिंजा अज़ीज़ो, जिन जेको रहिया उहो जेकॾहिं पाण खे चोटे था ने पंहिंजो नुक़सान कयूं था त उन में पंहिंजो पण ॾोह आहे। अने पंहिंजो अमल हुए, पंहिंजो ईमान हुए, पाण मथे शैतान अचे, पाण मथे जिन अचे, उन में एतिरी ताक़त क्या हुई जेको पंहिंजो नुक़सान करे, वो पाण खे कीअं न करे सघे, पण पाण पंहिंजो ईमान कमज़ोर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए इन्नमा ज़ालिकुम शैतानु युखव्विफु औलियाअहु फला तखाफूहुम वखाफूनी इन कुंतुम मुमिनीन। ए इंसानो, ई शैतान है जेको आंखे धिजाए थो, आंजी दिल में द्रप विझे थो, हिते जिन है, हुते जिन है, हिते शैतान, हुते शैतान। ई जेको द्रप आंखे ॾिया न, ई शैतान आंखे धिजाए थो, आंजी दिल में द्रप विझे थो। ए ईमान वारा, ऐं जेकॾहिं ईमान वारा आयो त अल्लाह चए थो ख़ाली मूं खां धिजो, कंहिं शैतान नो ऐं न धिजो। पाण अल्लाह नो नथा धिजो, पण पाण खे जिन जो शैतान जो द्रप थिए थो। एतिरे लाइ करे जे पंहिंजी दिल मां अल्लाह जो ख़ौफ़ निकिरी वियो आहे। ने शैतान खे त मौक़ो खपे थो, जिन खे त मौक़ो खपे थो जे इंसान मूं नो धिजे त आउं हिनखे वधारे धिजाई आहे। ने पाण पंहिंजी मिसाल से सम्झी सघूं था, हिकिड़े इंसान से जेकॾहिं पंहिंजी दुश्मनी आहे, अने पाण खे ख़बर अथई आहे जे ही माण्हू जेको मूं नो धिजे थो, त पाण उनखे एतिरो वधारे हैरान कंदासीं। अने पंहिंजी ॿिए कंहिं माण्हू से दुश्मनी आहे, अने पाण खे ख़बर अथई आहे ही मूं नो धिजे नथो, त पाण उन्हनि पासो कंदासीं। पाण पिंड जर शैतान नो धिजूं था, जिन नो धिजूं था, त उहो पाण मथे अटैक करे थो, उहो पाण मथे हमलो करे थो। अने पंहिंजी दिल मां जर जिन जो ने शैतान जो ख़ौफ़ निकिरी वञे थो, त जिन ने शैतान पंहिंजो नुक़सान नथा करे सघे। अल्लाह रब्बुल आलमीन सूरत जिन जी आयत नंबर 6 में फरमाए व अन्नहु कान रिजालुम मिनल इंस यऊज़ून बिरिजालिन मिनल जिन फज़ादूहुम रहक़ा। ज़माने जाहिलियत में माण्हू जर सफ़र कंदा हुआ, मुशरिक हूंदा हुआ अरब जा, उ सफ़र कंदा हुआ, राति जो किथकट टिकंदा हुआ, कंहिं डूंगर में, कंहिं बिटड़ीअ ते, कंहिं नए में, कंहिं खेत्र में,
कंहिं पण जॻह मथे जे राति जो टिकंदा हुआ न त उते पनाह घुरंदा हुआ, कुरे जी पनाह घुरंदा हुआ। उते वॾे सर चवंदा हुआ, ए हिन जॻह जा वॾा जिन, हिन जॻह जा वॾा जिन, असीं तोजी पनाह में अचूं था, तूं असांखे तोजा जेको नंढड़ा नंढड़ा जिन ई इन खां तूं असांखे बचाइजां। उते वञी करे जिने जी पनाह घुरंदा हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन बयान फरमाए, जिन पिंड पिंड में ॻाल्हि करे चए था जे इंसान में जा कई इंसान अहिड़ा हुआ जेको जिने खां ड्रिजंदा हुआ अने पोइ जिने वटां पनाह घुरंदा हुआ, तर जिन जेको आहे उन खे वधारे सताईंदा हुआ, वधारे ॾुख ॾींदा हुआ, वधारे तकलीफ़ ॾींदा हुआ। एतिरे इंसान गमे न जॻह मथे वे, कंहिं सीम में मां हो ते भले, कंहिं जंगल में पां हो ते भले, कंहिं डूंगर में हो ते भले, ॾींहुं वे ते भले, राति वे ते भले, इंसान पनाह घुरे त अल्लाह जी पनाह घुरे। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ी लाइ अल्लाह रब्बुल आलमीन कंहिं जिन्न ने शैतान खे ओॾो अचण की न ॾींदो। पंहिंजो ईमान त अहिड़ो मज़बूत खपे, पाण में ईमान वे न, अमल वे न, त शैतान ने जिन्न पाण खां पिंड ई लमा भॼी वञे। नाइसवा उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे कुरो चयो, ए उमर, तो में एतिरो ईमान है, एतिरो अमल है, तूं जंहिं वाट मथां मटे तो उन वाट मथां शैतान भॼी वञे थो। जंहिं वाट मथां उमर मटे वञे, शैतान जी हिम्मत न थी जो उन वाट मथे अचे। पाण में ईमान ने अमल वे त पाण वटि पण शैतान न अची सघे, पण पाण में अमल न आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको पाण खे तरीक़ा ॾसियो, जेको पाण खे अमल ॾसियो, उहो अमल जेकॾहिं पाण में मौजूदु हुए त शैतान जेको आहे पंहिंजो की नुक़सान न करे सघे। ऐं छेली ॻाल्हि इहा पण, जिन ने शैतान कंहिं माण्हू खे चोटाए था, तंहिंजो हिकिड़ो कारण ई पण वे थो, जिन जेको आहे कंहिं इंसान मथे आशिक थी वञे थो, कंहिं इंसान मथे आशिक थी वञे थो। आशिक थी जो मतिलबु आहे ई पाण सो पढ़ंदो, कंहिं माण्हू खे कंहिं औरत खे जिन चोटी रहे थो, अक्सर औरत में जेको वेह थो ॿोले थो त चए थो इहा मूंखे बाई पसंदि अची वई, ऐं कॾहिं किन वेंदुसि, को किन वेंदे। इंसान अलॻि है, जिन अलॻि है। इंसान ने जिन पिंड में शादी न करे सघे, पर शैतान सर्कस जेको रहियो उहो इंसान खे तड़पाए करे, हैरान ने परेशान करे ला करे इंसान में दाख़िल थी वञे थो। जे पाण में पण इंसान कई रहिया, पाण न आहियूं, पाण वञी करे ॿियनि जे घर मथे नारा ॾियूं था, ॿियनि जूं इज़तूं पाण लूटियूं था, ॿिए जे घर में पाण डरूं था, इंसान थी करे पाण ॿियनि जूं इज़तूं लूटियूं पिया न, त उहो त जिन पंहिंजा दुश्मन आई। उन खे त मौक़ो खपे थो जे इंसान जी इज़त असीं लूटियूं। आशिक बनी करे अचे थो, औरत खे हैरान करे थो, को जिनड़ी औरत जेको वे अची करे कंहिं मर्द खे हैरान ने परेशान करे थी। पण इन मिणी खां बचे ला करे पाण खे इस्लाम मथे अमल करणो पवंदो। अने मुंहिंजा अज़ीज़ इन ॻाल्हि खे यादि रखी लायो, जिन जेको वे था शैतान ई इंसान खे एतिरे लाइ करे पण चोटे था जे इंसान जो अक़ीदो ख़राब थी वञे। कोई इंसान जरा मड़े दवाऊं गिने, मड़े रिपोर्ट कराए, कित रिपोर्ट में मड़े कीअं न आयो, मड़े नॉर्मल है, वञे कंहिं वटि कंहिं वटि तावीज़ गिनी अचे, कंहिं वटां डोरो बताए अचे, को कहिड़ो कमु करे अचे, बस शैतान खे खपियो एतिरो थिए, कंहिं वटां डोरो बताए अची न, शैतान उन ई टाणे तोखे छॾे भॼी वेंदो। कुल्ला तुंहिंजो अक़ीदो ख़राब करणु उनजो मक़सदु हो, तुंहिंजो अक़ीदो ख़राब थियो, शैतान थियो पंहिंजे घर रवानो। पोइ इंसान सम्झे थो मूंखे डोरे मां फ़ाइदो थी वियो, मूंखे तावीज़ मां फ़ाइदो थी वियो, फलाणे मियां जी मौलवी जे फीणे मां मूंखे फ़ाइदो थी वियो। शैतान खे एतिरो ज खपे थो तुंहिंजो अक़ीदो फिटे, तुंहिंजो अल्लाह मथे ईमान न वे, कंहिं माण्हू मथे ईमान अची वञे, कंहिं डोरे धागे मथे ईमान अची वञे त शैतान जो कमु थी वञे थो, शैतान छॾे न भॼी पण वञे थो। इन ॻाल्हि खे यादि रखी रहियो, शैतान ने जिन जेको ऐं कूड़ा ऐं हिकिड़े नंबर जा कूड़ा आहियो, हिकिड़े नंबर जा कूड़ा आई जरा कंहिं इंसान खे जिन चोटे थो तर चए थो मूंखे फलाणे हलाए, मूंखे हुन चए थो हुनखे चोटी रहो, अने आकाए में वेड़ विझाए छॾीअ था। आकाए पिंड में वेड़ी पए थी जे फलाणी औरत मूंखे रवानी कई, औरत केरु है, उन्हीं जी आकाए में जा, उन्हीं जे कुटुंब में जा, उन औरत रवानो न आहे कंहिं, ई पिंड आयो है, पण पिंड मुसलमान खे विड़ाइला करे इन में कुल्फत पे, फितनो पे, झगड़ो पैदा थिए, तंहिं करे ॿिए जा खोटा नाला गिने थो। एतिरे जिन खे कॾहिं विसचा न, कंहिंखे चोटी पण रहे त कॾहिं विसनो न।
जिन जेकॾहिं कंहिं इंसान खे चोटी रहे हुनजो इलाज करो है इंसान जे जिस्म मां कीअं निकिरे इन तालुक सां इंशाअल्लाह ॻाल्हियूं अची वञो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेके पण क़ुरान ऐं हदीस जे मुताबिक़ मां ॻाल्हियूं सुयूं अल्लाह रब्बुल आलमीन पाण मिणी के अमल कई तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे शैतान जे शर खां बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन हर क़िस्म जे फितने फसाद खां पाण खे बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन जैसे पाण खे जियारे इस्लाम मथे ईमान मथे जियारे पंहिंजो ख़ात्मो त करे त ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे करे। जेको बीमार है अल्लाह ताला उनखे शिफाए कामिला आजिला अता फरमाए। जेके मुसलमान परेशान हाल है अल्लाह रब्बुल आलमीन उनकी परेशानी के दूर फरमाए। आमीन सुम आमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد عباد الله رحمكم الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون واذكروا الله